السلام عليكم ورحمتہ وبرکاتہ دوستو अॼु आउं तव्हांखे पीक्सल लैब जे अंदर एक शायरी पोस्टर जो थींदो उहा तव्हांखे ठाहिण सेखारींदुसि। सभ खां पहिरीं तव्हां पहले पीक्सल लैब खे तव्हां ओपन करियो। ओपन करण खां पोइ जेको कुझु लिखियलु तव्हां इनखे डिलीट करियो। डिलीट करण खां पोइ ॾिसो स्क्वायर वारो ऑप्शन जेको आहे तव्हां इन जे अंदरि वञो। सो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो साइज़ वारो जेको ऑप्शन आहे साइज़ वारो ऑप्शन तव्हां जो साइज़ वारो ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो ऐं तव्हां पंहिंजी साइज़ जेकी आहे तव्हां इन जे अंदरि लिखो। ठीकु आहे। तव्हां ही जेको इन जे अंदरि 1280 आहे, इन 1280 ठीकु आहे। तव्हां इन जे अंदरि जेको ऑप्शन आहे तव्हां इन जे अंदरि 720 रखो। ठीकु आहे न। 720 रखण खां जो ओके वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां साइज़ पंहिंजी ओके करियो। ठीकु आहे। तव्हां मुंहिंजी अंदरि साइज़ मुंहिंजी फिक्स करे छॾी आहे। दोस्तों इन खां पोइ तव्हां कलर वारो जेको ऑप्शन तव्हां कलर वारे ऑप्शन ते वञी करे ॾिसो। हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ जो प्लस वारो जेको ऑप्शन आहे तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां पंहिंजो रंग सिलेक्ट करियो। ठीकु आहे। उन खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते इन जेको आहे तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको तव्हां इनखे सिलेक्ट करियो। सिलेक्ट करण खां पोइ ॾिसो हीउ जो कलर वारो जेको ऑप्शन तव्हां इनखे सिलेक्ट करियो। सिलेक्ट करण खां पोइ ॾिसो तव्हां इन जे अंदरि को बि रंग सिलेक्ट करियो। हाणे तव्हां इनखे सिलेक्ट करियो। हाणे तव्हां इन जे बि अंदरि को रंग सिलेक्ट करियो। सो मूं इन जे अंदरि इहो रंग सिलेक्ट करे छॾियो आहे। हाणे जेको तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इन जे अंदरि वञो। ठीकु आहे। उन खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ तव्हां इन जे अंदरि वञो। ऐं ॾिसो इम्पोर्ट वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया इम्पोर्ट वारे ऑप्शन ते वञी करे तव्हां इन जे अंदरि को बि रंग सिलेक्ट करियो। दोस्तों ॾिसो मूं इहे इन इमेज खे सिलेक्ट करियो। तव्हां स्टिक वारे ऑप्शन ते वञी करे तव्हां इन इमेज खे ओपन करियो। ओपन करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते पकड़े करे तव्हां इनखे तव्हां जी सिलेक्ट करण खां पोइ ॾिसो इन जी जेकी ओपेसिटी आहे तव्हां इनखे घटि करियो। ठीकु आहे। तव्हां इनखे एतिरो ई घटि करियो। घटि करण खां पोइ ॾिसो हीउ जेको टिक वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनखे ओके करियो। ठीकु आहे। ओके करण खां पोइ ॾिसो हाणे तव्हां लेयर वारे ऑप्शन जेको आहे तव्हां लेयर वारे ऑप्शन जेको ॾिसो तव्हां इन जे अंदरि वञो ऐं तव्हां इनखे ताला लॉक करियो। ॾिसो इन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो साॻी ऑप्शन में अंदरि वञो ऐं ॾिसो हाणे तव्हां शेप्स तव्हां ॾिसी रहिया शेप्स वारो जेको हीउ ॾिसो शेप्स जे अंदरि वञी करे ऐं तव्हां इनखे ॾिसो हाणे तव्हांजी ओपेसिटी जेकी आहे तव्हां बिल्कुलु इन ख़तमु करियो ऐं तव्हां इन जो जेको हीउ जेको आहे स्टॉक विद तव्हां इनखे वधायो। ठीकु आहे। जेतिरो तव्हां वधाए चाहियो त बिल्कुलु तव्हां इनखे वधायो। ठीकु आहे न। त मूं उनखे 16 रखियो तव्हांखे बि 16 रखिणो आहे। ठीकु आहे न। उनखां पोइ हीउ ओके वारे निशान ते क्लिक तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। हाणे तव्हांखे पूरे विच ते रखो। ठीकु आहे न। इहो त शायरी पोस्टर जो ठहण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां पियो। हाणे ॾिसो तव्हांजो वरी तव्हां इन जे एडिट ते वञी करे तव्हां इन जो रंग जेको आहे उहो तव्हां को अछो तव्हां इन जो रंग सिलेक्ट करियो। ठीकु आहे न। त मूं इन जे अंदरि रंग अछो रखियो। तव्हांखे जेके को बि रंग रखूं तव्हां बिल्कुलु रखी सघो था। पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां इन जो रंग सिलेक्ट करे सघो था। दोस्तों ॾिसो मूं इनखे पूरे विच ते सिलेक्ट करे छॾिया। तव्हां इनखे कॉपी करियो। त मूं इनखे कॉपी करण खां पोइ ॾिसो तव्हां इनखे बिल्कुलु थोरो नंढो करियो। जेतिरो तव्हां इहे रखियो तव्हां इनखे बिल्कुलु थोरो नंढो करियो। ठीकु आहे न। उनखां पोइ तव्हां उनखे पूरे विच ते सिलेक्ट करण खां पोइ ॾिसो
तव्हां जेको मथे जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको भी तव्हां इन ते सिलेक्ट करे तव्हां जे अंदर जेको ॼार वारो ऑप्शन तव्हां इन ते लॻायो ठीक है। ॼार वारो ऑप्शन लॻाइण खां पोइ हाणे तव्हांखे इन जे अंदर छा करिणो आहे ॾिसो ये जो 3D जेको शेप्स तव्हां इन ते क्लिक करे ऐं तव्हां इन जे अंदर खे बिल्कुलु घटायो ठीक है न। घटाइण खां पोइ ॾिसो तव्हां इन जे अंदर को रंग रखणु चाहियो था तव्हां इन जे अंदर को रंग रखणु चाहियो ठीक है न। रखी सघो था ॾिसो मूं इन जे अंदर मूंखे रंग ॾिसो मूं इन जे अंदर इहो रंग सिलेक्ट करे छॾियो आहे। हाणे तव्हां खे छा करिणो आहे तव्हांखे जेके अंदर तव्हां जे अंदर शायरी लिखणु चाहियो था तव्हां उन जे अंदर उहो पहिरीं शायरी लिखो ठीक है न। हाणे तव्हांखे लेयर वारी जो ऑप्शन तव्हां जे अंदर वञी करे तव्हांखे ताला लॉक करियो। ताला लॉक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ए वारो जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदर वञो ए ॾिसो तव्हां ए वारो ऑप्शन जेको तव्हां ॾिसी रहिया तव्हां ए वारे ऑप्शन ते वञो। ॾिसो तव्हां जेको तव्हां जे अंदर कुझु शायरी लिखणु चाहियो तव्हां जे अंदर कुझु शायरी लिखो। तव्हां जे अंदर ये शायरी लिखी छॾी आहे ऐं तव्हांजो ओके वारो जेको ऑप्शन आहे तव्हां इन ते क्लिक करे ऐं तव्हां इन शायरी खे हाणे सिलेक्ट इन जे अंदर सिलेक्ट कयो ठीक है न। हाँ जेके तव्हांजी जेकी साइज़ वधाइणी आहे त तव्हां बिल्कुलु त हितां बि तव्हांजी साइज़ वधाए सघो था ठीक है न। हाणे तव्हां जेको इन जे अंदर को फॉन्ट ॾियणु चाहियो था तव्हां इन जे अंदर को फॉन्ट ॾियो ठीक है न। ॾिसो मां इन जे अंदर ही फॉन्ट ॾियणु चाहियां थो सिंधी फॉन्ट। ॾिसो मां इन जे अंदर ही सिंधी फॉन्ट ॾिनो आहे। हाणे तव्हांखे छा करिणो आहे ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो स्पेसिंग लाइन तव्हां इन जे अंदर वञो ऐं तव्हां इन जी लाइन घटि करियो ठीक है न। ॾिसो हाणे तव्हां जेके इन जो रंग चेंज करणु चाहियो तव्हांजो रंग बि चेंज करे सघो था। रंग चेंज करण लाइ जो ई कलर वारो जेको ऑप्शन तव्हां कलर वारे ऑप्शन ते वञी करे ऐं तव्हां इन जे अंदर को बि रंग इन जे अंदर सिलेक्ट करियो। सो मूं इन जे अंदर कारो रंग रखियो ठीकु आहे इहो कारो रंग सही आहे। ऐं उन खां पोइ ॾिसो हीउ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो स्ट्रोक वारो ऑप्शन तव्हां इन जे अंदर वञी करे तव्हां इन जे अंदर स्ट्रोक ॾियो ठीक है न। हाणे तव्हां जेके इन ओके वारे ऑप्शन ते वञी करे तव्हां हाणे तव्हांखे छा करिणो आहे तव्हांखे ॿुधाईंदो अॻियां हली ठीक है न। दोस्तों ॾिसो मूं इन जे अंदर जेको रंग ॻाढ़ो रंग जेको कारो रंग जेको लॻायो तव्हां इन जे अंदर कारो रंग सुठो नथो लॻे जेके तव्हां इन जे अंदर रंग चेंज करणु चाहियो तव्हां बिल्कुलु तव्हां इन जे अंदर रंग चेंज करे सघो था। ॾिसो मां इन जे अंदर ॻाढ़ो रंग लॻाइणु चाहियां तव्हां बिल्कुलु तव्हां इन जे अंदर ॻाढ़ो रंग बि लॻाए सघो था। ॾिसो हुन खां पोइ हाणे जो जेको स्ट्रोक विद जेको आहे तव्हांखे चेंज करणु चाहियो तव्हां जे अंदर ॻाढ़ो रंग चाहियो तव्हां जे अंदर इहो बि रखी सघो था ठीक है न। उन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे ॾिसो जेके ओके निशान तव्हांजे वञी करे तव्हां हिनखे एनेबल कयो एनेबल खां तव्हां हिनखे बिल्कुलु अछो रंग रखो अछो रंग खां पोइ ॾिसो तव्हां हिन जे अंदर वञो ऐं तव्हां हिनखे बिल्कुलु हिते रखो। ॾिसो हाणे तव्हां ओके वारे निशान ते वञी करे हाणे तव्हांखे छा करिणो आहे तव्हां जे अंदर का बि तस्वीर लॻाइणु चाहियो तव्हां बिल्कुलु तव्हां पंहिंजी तस्वीर इन जे अंदर लॻायो ठीक है न। मां हुन जे अंदर तस्वीर लॻायो मां इन जे अंदर इहा तस्वीर सिलेक्ट करे छॾी आहे तव्हां पंहिंजी तस्वीर किथे बि तव्हां इन जे अंदर रखी सघो था। ॾिसो मां इन जे अंदर इहा तस्वीर जेकी आहे मुंहिंजी तस्वीर सिलेक्ट करे छॾी आहे। हाणे तव्हां तस्वीर जे अंदर कुझु इफेक्ट ॾियणु चाहियो तव्हां बिल्कुलु तव्हां इफेक्ट ॾेई सघो था। छो हीउ जेको ऑप्शन जेको आहे शेडो वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इन जे अंदर जेको ॾिसो तव्हां इन जे अंदर पोइ जेके कुझु ॾियणु चाहियो बिल्कुलु तव्हां ॾेई सघो था ठीक है न। हुन खां पोइ तव्हां सही वारे ऑप्शन ते वञी करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ ॾिसो तव्हां जेके इन जे अंदर ॿियो कुझु तव्हां लॻाइणु चाहियो था तव्हां बिल्कुलु ॾेई सघो था ठीक है न। हाणे हुन जे अंदर आउं लिखां थो लशारी ठीक है ना। हाँ इन जगह लिखा यूट्यूब चैनल हाँ तव्हां अंदर को फॉन्ट लगायो तो फॉन्ट तव्हां ॾिसो माय फॉन्ट में वञो या तव्हां फॉन्ट जीअं पंहिंजा फॉन्ट पिया आहिनि तव्हां पंहिंजा फॉन्ट भी इन अंदर लॻाए सघो। डेट वारो फॉन्ट जेको सुम्हो इन अंदर सुम्हो इन जे अंदर ही फॉन्ट लगायो आहे। हाँ तव्हां इन जे अंदर ॾिसो रंग जो लॻाइणु चाहियो तव्हां बिल्कुलु इन अंदर रंग भी लॻाए सघो था ठीक है ना। तव्हां सही वारे ऑप्शन ते सही फिर वञण खां पोइ ॾिसो इहो स्ट्रोक वारो जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदर वञी करे तव्हां इन जे अंदर
सो मुंहिंजे अंदर ये लगायो उन खां पोइ ॾिसो ये जेको शेडो वारो ऑप्शन तव्हां हिते वञी करे तव्हांजे अंदर कुछ इफेक्ट्स लगायो ठीक है ना। उन खां पोइ सही वारा ऑप्शन निकिरी वञो ठीक है ना। उन खां पोइ ॾिसो हाणे तव्हांखे जेके कुझु लॻाइणो वञे ये जो इम्पोर्ट वारो जेको ऑप्शन आहे तव्हांजे अंदर तव्हां पंहिंजे का बि तस्वीर लॻाइणु चाहियो त तव्हां बिल्कुलु लॻाए सघो था ठीक है ना। ऐं इम्पोर्ट जे वञी करे तव्हां ये जेको ॾिसो तव्हां इम्पोर्ट जो ऑप्शन ॾिसी तव्हांजे अंदर का बि तस्वीर सिलेक्ट करियो ठीक है ना। ॾिसो ये जेको शायरी पोस्टर जो मुंहिंजो रिव्यू आहिनि तव्हां उनजे अंदर कुझु यूट्यूब चैनल जी तरफ़ां कुझु ॾियणु चाहियां थो बिल्कुलु ऐं उनजे अंदर ॾेई सघां थो ठीक है ना। तव्हांजे अंदर वञी तव्हांखे खणो ऐं तव्हांजे इनजे अंदर मूं रखियो आहे ठीक। ऐं तव्हां ए वारे ऑप्शन ते वञी करे तव्हांजे अंदर कुझु लिखो ठीक है ना। यस लाशारी ऐं तव्हांजे अंदर फॉन्ट लगायो माय फॉन्ट में वञी करे तव्हां काफ़ी सारा फॉन्ट ॾिसो मुंहिंजे अंदर पहिरीं खां ई मौजूदु आहिनि। तव्हां हाणे तव्हांजो रंग चेंज करणु चाहे तो तव्हां बिल्कुलु तव्हांजो रंग भी चेंज करे सघो था। सो मुंहिंजो ही रंग जो रंग चेंज करे छॾियो आहे। सही फॉन्ट जेको आहे उहो सुठो न पियो लॻे तव्हांजे अंदर फॉन्ट को चेंज करियो ठीक है ना। असां उनजे अंदर ही जेको फॉन्ट आहे सही फॉन्ट सुठो पियो लॻे ऐं उनजे अंदर यही फॉन्ट लॻाईंदो ठीक है ना। ठीक है तव्हां तव्हां ओके वारे निशान ते तव्हांजे शेडो लगायो ठीक है ना। उनखां तव्हां साइड टिक वारे ऑप्शन ते वञी करे तव्हां इनखे जेके तव्हां ॾिसो हीअ फोटो मुंहिंजो तयारु थी वियो आहे। तव्हां ॾिसो जेको ये शेयर वारो जेको ऑप्शन ॾिसी रहे तव्हां शेयर वारे ऑप्शन ते वञो ऐं तव्हां इनखे पंहिंजी मोबाइल जे अंदर सेव करियो। सेव करण जो तरीक़ो ॾिसो ही तव्हांजे अंदर वञण खां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहे कस्टमर वारो तव्हांजे अंदर वञो ॾिसो ये जो अल्ट्रा वारो जेको ऑप्शन जेको ॾिसो तव्हांजे अंदर वञी करे तव्हां इनखे फुल HD में सेव करियो ठीक है ना। सेव करण जो ॾिसो ये जेको सेव टू गैलरी जेको आहे तव्हांजे अंदर वञी तव्हां इनखे गैलरी जे अंदर सेव करियो। मुझे जेकी तस्वीर जेकी आहे वो सेव थी वही है। ॾिसो इनजे अंदर जेकी शयूं मूं इनजे अंदर इस्तेमालु कयूं आहिनि उहा आऊं टेलीग्राम जे अंदर जेको ॾिसो इनजे अंदर जेके रंग जेके आहिनि जा इनजे अंदर जेके फॉन्ट जेके आहिनि सिंधी फॉन्ट जेके मूं इस्तेमालु कया आहिनि उहा आऊं टेलीग्राम जे अंदर ॾेई छॾी तव्हां हुतां बि आसानी सां डाउनलोड करे सघो था। ऐं तंहिंखां पोइ जो मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ना कयो त तव्हां यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करियो ऐं सां गॾु घंटी वारे निशान ते ज़रूरु क्लिक करियो जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। दोस्तों ॾिसो जो मूं हींअर पोस्टर जेको ठाहियो आहे बिल्कुलु फुल HD में तयारु थी वियो। ॾिसो हिन पोस्टर खे तव्हां ॾिसो पिया ॾिसी रहिया आहियो। ॾिसो मुंहिंजो पोस्टर ये जेको पोस्टर जेको मूं ठाहियो तव्हांजे अॻियां इहो मुंहिंजो पोस्टर बिल्कुलु शायरी पोस्टर मुंहिंजो ठही वियो आहे। तव्हां भी बिल्कुलु तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां ये पोस्टर भी तव्हां आसानी सां ठाहे सघो था ठीक है ना। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।